हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त जेको शख़्स अल्लाह जो ज़िक्र करे थो ऐं जेको नथो करे उन्हनि ॿिन्ही जो मिसाल ज़िंदा ऐं मुर्दा वांगुरु आहे। ज़िक्र करण वारो ज़िंदा ऐं ज़िक्र न करण वारो जेको आहे उहो मुर्दा जे मिसाल आहे। तंहिंजे करे अल्लाह रब्बुल आलमीन जो इंसानु ज़िक्र कंदो रहे। जॾहिं तव्हां असां अल्लाह तबारक व ताला खे यादि कंदासीं त यकीनन अल्लाह तबारक व ताला बि तव्हां असांखे यादि कंदो। जीअं हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त इंसानु जॾहिं मूं ॾे सुरी थो अचे पियो, हिकिड़ी गिराट सुरी थो अचे त मां रब हथु सुरी थो अचां उन, जॾहिं हू हथु सुरी थो अचे त मां रब अॻिते हली करे उनखे भाकुर पाईंदो आहियां। यानी अल्लाह जी रहमत उनखे अची करे वकोड़े छॾे थी पई। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां इहो बि लाज़िम आहे त इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र कंदो रहे, हमेशह ज़िक्र कंदो रहे। छोकी हदीस शरीफ़ आहे हिकिड़ी जंहिंजो मफ़हूम ई आहे त हिकिड़ा बाना अहिड़ा हूंदा जेके जहन्नम में वञी पंहिंजी बदअमाली जे करे दाख़िल थींदा, जहन्नम जी बाह में पिया सड़ंदा, जहन्नम जी बाह में पिया सड़ंदा। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुज़र थींदो जहन्नम मां। जॾहिं जहन्नम मां जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुज़र थींदो त जहन्नम जे जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे कननि ते जहन्नम मां अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ु पहुचंदो, जेको ज़िक्र जा अल्फाज़ ईंदा आहिनि हदीस शरीफ़ जे अंदरि, या हन्नान या मन्नान या हन्नान या मन्नान। त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जल्दी में वञी करे अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श जे साम्हूं सजदो कंदो त अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो, इरफा रासक या जिब्राईल, जिब्राईल कंद मथे ते कर, छा वजह तूं मुंहिंजे साम्हूं अची करे सजदो थो करीं पियो, हालांकि इबादत जो मक़ाम ही न आहे। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु ॾींदो, साईं जहन्नम मां गुज़र थियो, अवां ॼाणियो था पिया त जहन्नम जे अंदरि अवां जा बाना आहिनि जेके ज़िक्र करनि था पिया, या हन्नान या मन्नान जो ज़िक्र करनि था पिया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, जिब्राईल वञ ऐं जहन्नम जे दारोगे खे चओ इहे बाना मुंहिंजा तोखे कढी ॾे ऐं जल्दी उन्हनि खे वठी आ। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम ईंदो, जहन्नम जे दारोगे ख़ाज़िन खे चवंदो त अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम फरमायो आहे त इहे बाना जंहिंजे ज़िक्र जो अल्फाज़ तूं बि ॿुधे थो मां बि ॿुधां थो, इहे मूंखे कढी ॾे। हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो जहन्नम जो दारोगो लही वेंदो, जहन्नम में लही वेंदो ऐं जहन्नम मां ॻोल्हे ॻोल्हे आख़िर मोटी ईंदो। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे अची करे चवंदो, अॼु जहन्नम मुंहिंजे साम्हूं ईअं आहे जीअं माउ जे साम्हूं पंहिंजा ॿार हूंदा आहिनि। हज़ारनि ॿारनि में जेकॾहिं को ॿारु घुमंदो वतो हुजे त माउ जेकॾहिं ईंदी त पंहिंजे ॿार ते अची करे हथु रखंदी, की ॿिए ॿार जे मथां अची करे हथु न रखंदी आहे। त माना मां सुञाणा थो त केरु किथे जहन्नम जे अंदरि सड़े थो, केरु कहिड़े कुंड जे अंदरि जहन्नम में सड़े थो पियो, पर इहे ॿई बाना मूंखे नथा लभनि पिया। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम वरी मोटी ईंदो, मोटी अचण खां बाद में अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श जे साम्हूं वरी अची करे सजदो कंदो। अल्लाह ताला फरमाईंदो, जिब्राईल ॾे हाल बाना कारे कई, कारे वठी आई। हू चवंदो, साईं जहन्नम जे दारोगे जवाबु ॾिनो आहे त नथा लभनि पिया। अल्लाह ताला फरमाईंदो, जिब्राईल हाणे वञ जहन्नम जे दारोगे खे चओ त फिलाणी कुंड जे अंदरि फिलाणे परदनि जे अंदरि वेढ़िया करे मुंहिंजा बाना जहन्नम जी बाह में सड़नि था, इहे तोखे खणी ॾे। पोइ जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं जहन्नम जे दारोगे खे इहा ॻाल्हि कंदो, जहन्नम जो दारोगो उन्हनि बाननि खे खणी ईंदो अहिड़े हाल जे अंदरि जो हीअ हथु पुठी जे पोयां ही ॼंघां जेके हूंदियूं उहे गर्दन सां ॿधो पियूं हूंदियूं, यानी जहन्नम जे ज़ंजीरनि सां वकोड़े उहे ही मथो जेको आहे ॼंघनि सां ॿधो पियो हूंदो, पूरे जिस्म जे मथां नांग ऐं विछूं हूंदा। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फरमाया, पोइ उहो जहन्नम जो दारोगो खणी करे उन बाने खे छंडको ॾींदो त नांग ऐं विछूं जेके आहिनि उहे किरी पवंदा। वरी ॿीहर खणी करे ईअं जो छंडको ॾींदो त जेके जहन्नम जो ज़ंजीर जंहिंसां उन बाने जा हथ ऐं पेर ऐं दिमाग़ ॿधो पियो हुयो उहे बि किरी पवंदा। पोइ जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले कंदो त अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम उनखे वठी ईंदो त अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो, जिब्राईल हिननि खे वठी वञ। सभ खां पहिरियां त जन्नत जे दरवाज़े ते जेका नहर हले थी आब हयात जे नाले सां, इन नहर जे अंदरि हिननि खे तड़ कराया। जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे उन नहर जे अंदरि वेहंजारींदो त तरो ताज़ा थी पवंदा उहे इंसान, उन्हनि खां उहे ॾुख ऐं ग़म मिटिजी वेंदा जेके जहन्नम में सड़ण जे करे हुया, उहे जिस्म ते जेके दाग़ ठहिया सभु ख़तमु थी वेंदा। अल्लाह ताला जे साम्हूं जॾहिं उहे बाना पेश थींदा त अल्लाह ताला पुछा कंदो उन्हनि खां, ॾियो हाल जहन्नम में विधोमांव बदअमाली जे करे, पर पोइ बि तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो पिया। उहे बाना जवाबु ॾींदा, रब दुनिया जे अंदरि त नाफ़रमानियूं कयूंसीं, पर असांखे जहन्नम जे अंदरि सड़ंदे बि अव्हां जी रहमत में उमेद हुई त रब तूं न रहम कंदे त केरु रहम कंदो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो त ज़िक्र करे, अलाह खे यादि करे,
राति जो इंसानु सुम्हियो पियो हुजे पंहिंजे बिस्तरे ते अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र कंदो रहे, या हन्नान या मन्नान, यकीनन अल्लाह तबारक व ताला खे पंहिंजे बाने ते रहम ईंदो। अल्लाह ताला पंहिंजे इन ज़िक्र जे करे यकीनन तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फ़रमाईंदो। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनि खे ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।